नवाबशाह मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मुशरफ भट्टी जी ख़बर अवां सां शेयर पिया कयूं। एक अहम ख़बर आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पंहिंजो वोट कास्ट करण लाइ LBOD कॉलोनी वारे स्कूल पहुची वियो आहे। साणस संदसि गॾु डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल LBOD कॉलोनी पहुची पंहिंजो वोट कास्ट कयो आहे। नवाबशाह मां हिकु अहम ख़बर अवां सां हिकु दफ़ो ॿीहर शेयर पिया कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पंहिंजो वोट कास्ट करण लाइ LBOD कॉलोनी वारे स्कूल में पहुची वियो आहे। ऐं साणस गॾु डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल LBOD कॉलोनी पिणु पहुती ऐं उन बि पंहिंजो वोट कास्ट कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो आहे त तव्हां सभिनि जी ज़िमेदारी इहा आहे त पंहिंजे घर मां निकिरो ऐं वोट कास्ट कयो। उन वधीक चयो त इंशा अल्लाह ताला फ़तेह पीपल्स पार्टी जी थींदी।